अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, ड्रेनेज, रोड, रस्ता ॿियनि बुनियादी सहूलियतुनि न हुजण करे मटियारी सिटी में पीर सरहंदी मोहल्ले जे रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जे अॻवानी सुल्तान सांद, गुल हसन सांद, मुज़फ़र सांद, आशिक़ सांद, गुलपत बागड़ी, मोहन बागड़ी ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां असां हिते रहाइश पज़ीर आहियूं, पर अफ़सोस जो हिते असां सवें घरनि ते मुश्तमिल पीर सरहंदे मोहल्ले जा रहवासी हिन जदीद दौर में बि केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। असांजे मोहल्ले में रोड रस्ता न हुअण करे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। मोहल्ले में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे अच वञ में वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। स्कूली ॿारनि समेत निमाज़ी बि परेशान आहिनि। हिननि चयो त मटियारी जे ॿियनि मोहल्लनि में तरक़ियाती कम जारी आहिनि, पर असांजे मोहल्ले खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे नज़रअंदाज़ करण बजाए असांखे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हालाणी PPMN सैयद इब्रार अली शाह पारां हल्के में तूफ़ानी दौरो कयो वियो, जंहिंमें खानवाण भरिसां ॻोठ मोहम्मद लुकमान सुमरो जे सुमरा बिरादरी जे नेक मर्द अमाल्ला सुमरो पारां पंहिंजी बिरादरी ऐं ॻोठ समेत PP में शामिल थिया। ॿिए पासे ॻोठ मोलेडनू नांगोर में वॾेरो गुलाम सरवर नांगोर बिरादरी ऐं साथियुनि समेत PP में शामिल थी वियो। PPMN सैयद इब्रार अली शाह अवामी मेड़नि खे ख़िताब कंदे चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत अवाम जो जीअण वारो हक़ खसण में का बि कसर न छॾी आहे। अवाम बुख बेरोज़गारी सबबि सख़्तु परेशान आहे। मौजूदा मुल्की बहरान ऐं अवामी मसइलनि जो हल सिर्फ़ पीपल्स पार्टी वटि ई आहे। नौशर फरोज़ डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशफीन आलम जी सदारत हेठि यूरिया बहाण जी हथराद खोट ऐं वधीक क़ीमतुनि ते विकिरो रोकण लाइ इजलास संदसि ऑफिस में थी गुज़रियो। ज़राअत खाते जे डिविज़नल डायरेक्टर अब्दुल मजीद विस्तड़ो, असिस्टेंट डायरेक्टर गुलाम फारूक विस्तड़ो, फोकल पर्सन इल्ताफ़ हुसैन चन्नड़ ऐं बहाण जे डीलरनि जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशफीन आलम चयो त यूरिया बहाण जी हथराद खोट ऐं क़ीमतुनि में हथरादू इज़ाफ़े सबबि कणिक जी पैदावार घटिजण जो ख़दशो पिणु मौजूदु आहे। इन लाइ ज़राअत खातो मसइले जे फौरी हल लाइ पंहिंजो मस्बत किरदारु अदा करे ऐं आबादगारनि खे यूरिया बहाण मुक़ररु कयल क़ीमतुनि ते फ़राहम कयो वञे ऐं बहाण विकिरो कंदड़ डीलरनि जे रिकॉर्ड चेक कयो वञे। यूरिया बहाण जी हथरादू खोट पैदा कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। टंडोलियार शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां पवंदड़ बरसाति म्यूनिसिपल कमेटी इंतिज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। रोड रस्ता घिटियूं ॿुॾी वियूं। सरकारी स्कूलनि अंदरि ऐं ॿाहिरां बीठल बरसाती पाणी जमा हुअण करे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं परेशान, जॾहिं त सॼी राति पवंदड़ बरसाति सबबि ज़िले जा तमामु रोड रस्ता घिटियूं बरसाती पाणी में ॿुॾी विया। बरसाति सबबि अक्सर शहर जे मेन रोडनि रस्तनि खां अलावा शहर जे पाड़े ऐं कॉलोनियुनि में बरसाती पाणी जमा हुअण करे इलाइक़े जे रहवासियुनि जो जीअण जंजाल थी वियो। म्यूनिसिपल कमेटी टंडोलियार जी इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि शहर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में बरसाती गंदो पाणी जमा हुअण करे गंदगी जा ढेर नज़र अची रहिया आहिनि, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थियण जो अंदेशो आहे। हितां जी अवाम वज़ीर आला सिंध, वज़ीर सिहत, वज़ीर बल्दियात ऐं ॿियनि इख्तियारनि खे अपील कई त टंडोलियार शहर में सफ़ाई जो निज़ाम बहितर करे म्यूनिसिपल कमेटी टंडोलियार जे नायल ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। हूसड़ी, सेरी, खथड़ ऐं आसपास जे इलाइक़नि में मंशात ऐं आकड़ा पर्ची उरूज ते पहुतल। इंतिज़ामिया ख़ामोशी इख्तियार करे छॾी। हूसड़ी भरिसां माओजी पटेल बिहार कॉलोनी ऐं आसपास में आकड़ा पर्ची उरूज ते इंतिज़ामिया साथियारी बणियल। नौजवान नसुल सॼो ॾींहुं कमाए राति जो आकड़ा पर्ची रहे थो, जंहिं सां मक़ामी माण्हू पिणु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हितां जे रहवासियुनि चयो त हलंदड़ जुआ खे बंदि कराए नौजवान नस्ल खे तबाही खां बचायो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।